अस्सलाम वालेकुम। छो भला मामा मलू के खैर ताए सफ़ाई सौदा में वेठो आ। अदा जुड़ा छा बुधाए वो तो भला बुधाए बुधाए भला मामा मलू के। अदा जुड़ा पैसे का सवा नौकरी कोने, चमचागिरी का सवा तरक्की कोने, अमलदारन वट शरीफ जी इज्जत कोने, अदालतुन में इंसाफ कोने, थानन में फरियाद कोने, आराम जे वक्त बिजली कोने, रद्द पचाव जे वक्त गैस कोने, ऐं सरकारी अस्पतालों में दवा कोने, डॉक्टरन वट रहम कोने, फोन कर त सिग्नल कोने। अदा जुड़ा घर का बाहर निकल त अमन कोने। ऐं भाऊ अदा जुड़ा मुख्तियार कार एसी डीसी कमिश्नर का वधीक जोर तपदार आ। मुल्क हलाईंदड़न खां पुछो त मुल्क में पैसो कोने। हाँ मामा मलू को सफ़ा सही गाल है। हुकुमरानन लाइ सब कुछ आहे, अवाम जे लाइ कुछ भी कोने। इहो थी हाल हवाल में अदा जुड़िया। मामा मलू के इहो कीअं माना? अदा जुड़िया इहो ईअं माना ओ अल्लाह साईं असांजे मुल्क प्यारे पाकिस्तान ते रहम करे, खास करे जेको आहे सो सिंधियुनि ते कुर्ब कर करम कर को पंहिंजो। बाक़ी हुकुमराननि जा हाल इहे आहिनि जो तपदारनि सां बि कोन था पुॼी सघूं। अल्लाह रहम करे मामा मलू के। हाँ जुड़िया बस दुआ कर यार को सिंध ते मालिक को खास करम करे मुंहिंजा बाबा। बाक़ी जेको आहे हाल पूरा आहिनि सोना।